वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कंदा हलूं त लाड़काणे में डायलिसिस के मरीजन जो सही इलाज न थियण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरीजन क्यूलिटी रोड ते टायर साड़े एहतजाज करे धरणो हयो आहे। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। लाड़काणो डायलिसिस के मरीजन जो सही इलाज न थियण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरीजन क्यूलिटी रोड ते टायर साड़े एहतजाज करे धरणो हयो आहे। सुबुह खां आयल आहियूं, इस्पताल वारा डायलिसिस नथा कनि। मरीजन जो चवणु आहे बिजली बंदि आहे, पीअण लाइ पाणी बि नाहे, तकलीफ़नि में आहियूं। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त लाड़काणे में डायलिसिस के मरीजन जो सही इलाज न थियण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरीजन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त सुबुह खां आयल आहियूं, इस्पताल वारा डायलिसिस नथा कनि, बिजली बंदि आहे ऐं पीअण लाइ पाणी बि नाहे, तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। लाड़काणे डायलिसिस के मरीजन जो सही इलाज न थियण खिलाफ मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरीजन क्यूलिटी रोड ते टायर साड़े एहतजाज करे धरणो हयो आहे। मरीजन जो चवणु आहे त सुबुह खां आयल आहियूं, इस्पताल वारा डायलिसिस नथा कनि। इन हवाले से राब्तो कयो आहे लाड़काणे में आवाज़ टीवी के रिपोर्टर रशीद समोसा। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, एक हफ़्ते का लाड़काणे जी चांडका अस्पताल जी जेके डायलिसिस मशीनियूं आहिनि उहे न रहण सबबि बंदि हुजण सबबि जेके मरीज़ आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहे। अॼु हिकु हफ़्ते खां पोइ जेको आहे मरीज़नि जो हिते डायलिसिस मशीनुनि ते जेको आहे डायलिसिस न थियण सबबि उन्होंने जेकी डायलिसिस वारो वार्ड आहे उनजे ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं धरणो हयो आहे। मरीज़नि जो चवणु आहे त डायलिसिस न थियण जे करे मरीज़ जेके असां आहियूं उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहियूं ऐं असांजी जेके ज़िंदगियूं आहिनि उहे ख़तरे में पइजी वियूं आहिनि ऐं अॼु नेठ मजबूर थी करे मरीज़नि जो चवणु आहे त असां रोड बंदि करे ऐं एहतजाज कयो आहे, छो त हिकु हफ़्ते खां असांजी डायलिसिस न पई कई वञे ऐं उन्हनि जो इहो वधीक चवणु आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां डायलिसिस न पई थिए, जंहिं सबबि असांजी जेके आहिनि ज़िंदगियूं उहे ख़तरे में आहिनि। उन्हनि जा जेके वारस आहिनि उन्हनि जो बि चवणु आहे त असांजे प्यारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि ऐं उन्हनि इहो आला अहवाननि खां चयो आहे त नोटिस वठनि ऐं जेके डायलिसिस मशीनियूं न पियूं हलनि उन्हनि खे हलायो वञे। इन जे हवाले सां जेको डायलिसिस जो जेको वार्ड जो इंचार्ज आहे डॉक्टर अब्बास कादरी, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो चवणु आहे त जेको आरो प्लांट आहे उनजे करे डायलिसिस मशीनियूं बंदि आहिनि ऐं न पियूं हलनि हिकु हफ़्ते खां, छो त जेको जनरेटर जेको आहे उहो बि कोन्हे ऐं जेके लोड शेडिंग थिए पई, लोड शेडिंग जे करे डायलिसिस मशीनियूं बंदि आहिनि ऐं जेको आरो प्लांट जो जेको स्टेबलाइज़र आहे उनजे न हुजण जे सबबि हिकु हफ़्ते खां जेको आहे जेको डायलिसिस मशीनियूं आहिनि उहे बंदि आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त लाड़काणे डिवीज़न समेत दादूअ जा मरीज़ बि जीअं लाड़काणो, कंबर शहदादकोट, शिकारापुर, जेकमाबाद, कंदकोट, कशमोर ऐं इन समेत दादूअ जा ऐं टंडो मस्तीअ जा मरीज़ बि हिते अचनि पिया पंहिंजे प्यारनि जूं जेको आहे उन्हनि सां गॾु मरीज़नि सां गॾु उहे पंहिंजे प्यारनि जो हिते इलाज कराइण लाइ ऐं डायलिसिस कराइण लाइ, पर उहे जेके मरीज़ आहिनि उन जा जेके उन्हनि सां वारस गॾु आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां एतिरा किराया भरे बि अचूं पिया पर हिन वक़्त ताईं जेको आहे डायलिसिस न पई कई वञे ऐं असांखे मजबूरन हिते इस्पताल जे पार्क में ई राति रहणी थी पए ऐं हिकु हफ़्तो थी वियो आहे असां परे परे खां अचूं पिया। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।